यकीनन काफ़ी टाइम खां असांजो हीउ प्रोग्राम हले पियो ऐं ॾाढो इंजॉय कयो आहे। जेको ॿुधो आहे ॾिठो आहे ऐं सभिनि पंहिंजा पंहिंजा ख़्याल पेश कया आहिनि, पर वक़्तु बि पुॼाइणी ते अची चुको आहे। सो हिन वक़्तु दुआ ॻायूं, तव्हां सभिनीनि खे दुआ कयूं था त हीउ साल तमामु सुठो गुज़रे। पर अॼु असां वटि अञा हिकिड़ो बहितरीनु आवाज़ु, हिकिड़ी बहितरीनु शख़्सियत मौजूदु आहे। तमामु सुठी नेचर जी मालिक, तमामु सुठे फ़न जी मालिक असां सां गॾु मौजूदु आहे, दुआ मेमण। वालेकुम अस्सलाम। नए साल जी मुबारक हुजे। तव्हांखे बि मुबारक हुजे ऐं जेको साम्हूं वेठा आहिनि हुननि खे बि हैप्पी न्यू ईयर, स्पेशली तव्हांखे। थैंक यू ऐं दुआ तव्हांजी ज़िंदगी में मूंखे हिकिड़ो इनकलाब नज़र आयो आहे। तव्हां माशाल्लाह जेको हिन वक़्तु मूंखे नज़र अचो पिया पंहिंजी फिगर वाइज़, तव्हां तमामु सुठा थी पिया आहियो। इन जो राज़ छा आहे? तव्हां शायदि जंहिं हिसाब सां वेट पंहिंजो रिड्यूस कयो आहे, इहो क्रेडिट कंहिंखे ॾींदव? पंहिंजी महिनत खे, खाधे खे, खाधो घटि करे छॾियो आहे ऐं जिम कंटिन्यू कयो आहे। त माना 2024 तव्हांजे लाइ ॾाढो सुठो साबित थियो। यस इंशाल्लाह। हाणे तव्हां माना 2023 में दिलि ते महिनत कई आहे, जिम जॉइन कई आहे ऐं कैरी कई आहे हर शइ जी। बिल्कुलु। खाइण में छा पसंदि हुयो? सभु कुझु ई पसंदि आहे, स्पेशली फास्ट फूड। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा 2023 में कहिड़ी ख़ुशी मिली? ख़ुशी त कोई न मिली आहे। अच्छा कंहिं दोस्त खे जेकॾहिं मैसेज ॾियो को, मतिलबु हिकिड़ो त भई हीउ मैसेज सिर्फ़ु स्पेशली तव्हां स्पेशली हुन दोस्त हिकिड़े जे लाइ कंहिंखे ॾींदो मैसेज? कंहिंखे ॾियां? हा सभा खे ॾींदमि हा त इलाही प्यारी थी लॻे, ईअं हमेशह प्यारी अञा लॻे। क्या बात है, क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो। जी हिकिड़ो सवाल पुछे थी, तक़रीबन मां नोट कयो आहे त वहीदा बुढ़ो हिकिड़ो ई सवाल पुछियो आहे काफ़ी टाइम खां न, त तव्हांखे को मैसेज ॾियणो आहे। असल में मां हाणे महसूसु कयो आहे हिन वटि को मैसेज आहे। कहिड़ो? हिन वटि को मैसेज आहे। मूं वटि को बि मैसेज न आहे। असल में छा आहे त असांजा जेके बि असांजा आर्टिस्ट आहिनि, क़िस्मत सां मुलाक़ात थींदी आहे सभिनी सां, सो हिन जे करे सभिनी खां पुछणु ज़रूरी आहे। बिल्कुुलु। अहिड़ा कोई राज़ ई न आहिनि। बेस्ट फ्रेंड केरु आहे तव्हांजी? शाज़िया। शाज़िया फील्ड में कमु कंदी आहे या आउट ऑफ फील्ड आहे? आउट ऑफ फील्ड आहे। आउट ऑफ फील्ड आहे। ऐं तव्हांजो टीचर केरु आहे सिंगिंग में? सिंगिंग में टीचर मुंहिंजो कोई कोन्हे, इन करे रियाज़ थोरो घणो मां असल में कंदी आहियां। अलीगुल पुछे पियो, चए पियो सीट खाली आहे। न हिन वक़्तु तव्हां छा था ॿुधायो?